नाज़रीन, जाम साहब में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर ते गुज़िरियल 2 ॾींहनि खां नेटवर्क जो इशू ॼाणाए मुस्तहक़ औरतुनि खे निटण उस में परेशान कयो पियो वञे, जंहिं ख़िलाफ़ औरतुनि एहतजाज कयो आहे। उन हवाले सां पेश है जाम साहब मां एडी मंगी जी हीअ रिपोर्ट। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर जाम साहब ते जिथे कल खां अॼु ॿियो ॾींहुं आहे जेको हिते मुस्तहक़ जेके औरतूं आहिनि उन्हनि खे जेको सो पंहिंजी रक़म न पई मिले ऐं सेंटर जेको आहे सो हिते जेको बंदि कयो वियो आहे। उन हवाले सां हिते जेके मुस्तहक़ औरतूं बीठल आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजा पैसा लाइ असांखे छो कोन था ॾियनि, असां कल्ह खां वठी परेशान आहियूं, असांखे नथा ॾियनि, चए डिवांस बंदि आहिनि, चए पैसा कोन आहिनि तव्हांजे कारण में, असांखे अॻु पैसा मिलंदा, हींअर कल्ह खां वठी अचूं था, असांखे जवाब था ॾियनि, चए डिवांसनि में कमु कोन्हे को। सुबुह जो आयासीं, कल्ह आसरे असांखे ॾिनासीं, हलंदा हलंदा कल्ह कोन हलिया, अॼु बि आयासीं कार्ड चेक कयो, तव्हांजा पैसा मथां बंदि आहिनि, पैसा बि नथा ॾियनि, इहे वेहारे असांखे वापसि घर मोकिलनि था, नंढा ॿार बि रोअनि था। हाणे घर वञूं, असां ग़रीब माण्हू छा कंदासीं, अची हिते बि वेहूं हुते बि वञी वेहूं, पैसा आया आहिनि नथा कढी ॾियनि पैसा। हा, चए तव्हांजा पैसा बंदि आहिनि, हिकु ॿिनि जी किस्त मिले थो, चए हाणे तव्हांजा बंदि आहिनि पैसा। माण्हू बीमार माण्हू असांजा पैसा अचनि था, चवनि था कोन था अचनि, असां हाणे ग़रीब मिसकिन छा कयूं। यकी रमज़ान जा बिरावान जा यकी पैसा हलनि पिया, मां बेवाह आहियां, इहो पैसा चवनि था बंदि आहे, कीअं भला ग़रीबनि खे नथा ॾियो त उहे बंदि करे छॾियो, असां परेशान आहियूं ग़रीब बच्चा घर तड़ छॾे आहियूं, हाणे असांजो ही मसइलो आहे, असां हाणे छा कयूं, कल्ह खां करे वेठा आहियूं, असां मिसकिन आहिनि, बसि पोइ नथा ॿुधाइनि, असां छा कयूं, इहे चवंदा हले कोन थी, हा हले कोन थी, हाणे हा परेशान कहिड़ा, असां त तेल में पूरा आहियूं, ग़रीब छा कयूं। असांजा पैसा बंदि करे छॾिया अथनि, असां ग़रीब माण्हू आहियूं, पैसा किस्तूं खणंदड़ आहियूं, असांखे छो कोन था ॾियनि, बंदि कार्ड हिन महिल त असांखे बंदि चवंदा, असां सर्वे बि 2 चकर करायो आहे पंहिंजो कार्ड, पोइ छो था असांखे बंदि ॿुधायूं, किस्त ॾियनि न असांखे हिन चकर।